अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत सां हूंदो। दोस्तों हींअर असां पढ़ूं था स्पीड खे चेंज करणु। स्पीड छा आहे हुन जो हिकिड़ो क्वेश्चन पाण पोइ वीडियो में कयोसीं। हाणे पाण पढ़ूं था त कीअं हिन खे चेंज कजे। क्वेश्चन नंबर 1 आहे त 36 किलोमीटर पर हिते एच ईंदो। 36 किलोमीटर पर आवर खे मीटर पर सेकंड में कयो ऐं 90 किलोमीटर पर आवर खे बि मीटर पर सेकंड में कयो। ॿ हिन जा क्वेश्चन ऐं ॿ वरी किलोमीटर पर आवर में करण जा। 50 मीटर पर सेकंड के किलोमीटर पर आवर में कयो ऐं 500 मीटर पर सेकंड के किलोमीटर पर आवर में कयो। माना कन्वर्जन बत्ता पढ़ूं असां हिन महिल किलोमीटर पर आवर के मीटर पर सेकंड में करण जे लाइ ट्रिक इहा आहे त उन नंबर खे मल्टीप्लाई करे छॾियो 5/18 बस सफ़ा 12 कम ऐं मीटर पर सेकंड के किलोमीटर पर आवर में करण लाइ मल्टीप्लाई करे छॾियो 18/5 उबतो करे छॾियो। और 5/18 ऐं 18/5 ॾिसो ही था कयूं। ए 36 है न, 36 खे हाणे किलोमीटर पर आवर खे छा में था कयूं पाण मीटर पर सेकंड में न, त 5/18 थींदो। मल्टीप्लाई 5/18 अरड़ो ॿेरड़ो छा थींदो 2 5 10 थी वियो मीटर पर सेकंड। 36 किलोमीटर पर आवर के जॾहिं असां चेंज कयोसीं मीटर पर सेकंड में त जवाबु अची वियो 10। बी 90 आहे साॻियो हिन खे बि 5/18 था कयो। हिकु अरड़ो 5 अरड़ो 90 5 अरड़ो 90 त ई थी वियो 5 5 5 25 ए बची वियो मीटर पर सेकंड में। फाइनली तमामु ईज़ी हाणे ही त थी वियो पहिरें क़िस्म जो। हाणे था ॿियो कयूं त बाबा किलोमीटर पर आवर के मीटर पर सेकंड मतिलबु किलोमीटर पर आवर में करिणो आहे मीटर पर सेकंड खे। ठीकु आहे, यानी हेठियों ॿियो नंबर इहा ट्रिक 50 मिलियल आहे मीटर पर सेकंड मिलियल आहे हिन किलोमीटर पर आवर करण लाइ 18/5 करिणो आहे। 18/5 1 5 5 10 5 यानी हिते थी वियो 10 मल्टीप्लाई 18 180 किलोमीटर पर आवर थी वियो इहो क्वेश्चन बि। ऐं ॿियो आहे 500 हिनखे 18/5 ई करिणो आहे। 1 5 5 500 5 टाइम 100 इज़ 100 500 थींदो आहे। हिन करे हिते बचो 100 ऐं 18 त इहो थी वियो 1800 यानी 1800 किलोमीटर पर आवर। सवली सिंधी में इहो त जेकॾहिं हिकिड़े सेकंड में 50 मीटर कवर था थियनि त हिकिड़े कलाक में एतिरा किलोमीटर कन्वर्ट थींदा मतिलबु कवर थींदा। इहा स्पीड आहे। स्पीड खे पाण तरीक़ो आहे। सो पाण खे त सिर्फ़ु सिंपली कन्वर्ट ई करिणो, ॿियो कुझु करिणो कोन हुयो। सिंपली सिर्फ़ु हे फार्मूला यादि रखो त पहिरियों किलोमीटर पर आवर खे मीटर पर सेकंड करिणो आहे त मल्टीप्लाई कयो को बि नंबर जेको मिलियल आहे हुनखे 5/18 सां ऐं मीटर पर सेकंड मां किलोमीटर पर आवर करिणो आहे त 18/5 सां। नथिंग एल्स, सिंपल।